वज़ीर सदारत वफ़ाक़ी कैबिनेट इजलास कुछ देर बाद तलब थींदो। मुल्क जी सियासी ऐं मुआशी सूरत-हाल ते गौर कयो वेंदो। पाकिस्तान ऐं भारत विच में वधंदड़ तकरार बाबति पिणु जाइज़ो वरितो वेंदो। ईंदड़ माली साल जी बजट ते बि वीचारियो वेंदो। सिंध काबीना अरोड़ यूनिवर्सिटी सखर में तरमीम मंज़ूर करे वरिती। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास सूबाई काबीना जे इजलास में पाक फ़ौज, एयरफोर्स ऐं नेवी खे ख़िराज तहसीन पेश। वॾे वज़ीर समूरनि सियासी जमातुनि ऐं सॼी क़ौम खे यकजहती ते सलाम पेश कयो। मुराद अली शाह चवे थो, जीअं असांजी हथियारबंद फ़ौज भारतीय जाइरियत जो मुक़ाबिलो कयो, उनजो मिसाल नथो मिले। असां मुतहद आहियूं ऐं दुनिया जी का बि ताक़त पाकिस्तान खे नुक़सान नथी पहुचाए सघे। काबीना में तब्दीली हिकु जारी अमल हूंदो आहे। वज़ारतूं तब्दील थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं पार्टी क़यादत ऐं वॾे वज़ीर जो अख़्तियार आहे त उहे तब्दीलियूं कनि। वज़ीर थियण खां अॻु बि न ॿुधायो वेंदो आहे त ऐं तब्दील करण वक़्तु बि न ॿुधायो वेंदो आहे। मीडिया तरफ़ां गुज़िरियल ॾींहुं ग़लति ख़बर नशर कई वई। सिंध हुकूमत पारां KP पंजाब बलूचिस्तान में ॿोॾि मुतासिरनि घर ठाहे ॾियण बाबति ग़लति ख़बर नशर कई वई। पंजाब जा शहरी चाहिनि था त SIUT ठहे त सिंध हुकूमत लाइ फ़ख्र जोगी ॻाल्हि आहे। सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत जे पैसनि मां 2200 घर ॿोॾि मुतासिरनि खे KP में ठाहे ॾींदी। वफ़ाक़ी हुकूमत पंजाब में SIUT ठाहिण लाइ सिंध हुकूमत खे रक़म ॾिनी आहे। 9 अरब रुपयनि जी लाॻत सां पंजाब में SIUT अस्पताल ठाही वेंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी वफ़ाक़ी हुकूमत खां पैसा वरिता हुआ। अवाम तरफ़ां PP चेयरमैन खां मुतालबो कयो वियो हो। सिंध हुकूमत हिकु कमेटी ठाही जेका कराची में ट्रैफ़िक ऐं ॿियनि मसइलनि खे ॾिसंदी। सूबाई वज़ीर सईद गनी जी मुकेश कुमार चावला ऐं सुमिता अफ़ज़ाल सैयद सां गॾु ब्रीफिंग चयाईं। काबीना ट्रैफ़िक क़ानून जी तरमीमुनि खे आख़िरी शिकिल ॾियण लाइ 3 वज़ीरनि ते ॿधल कमेटी क़ाइमु कई। कमेटी में ट्रांसपोर्ट, एक्साइज़ ऐं कानून वारा वज़ीर मुक़ररु शामिल हूंदा। 37,000 खां रक्षा रजिस्ट्रेशन थियल आहिनि, बाक़ी न आहिनि थियल। 47 लख मोटर साइकिल हलनि पियूं, जिन में 43 लख माण्हुनि वटि ड्राइविंग लाइसेंस नाहे। शहर अंदरि वॾियुनि गाॾियुनि ते ॾंड लॻाइण ते गौर कयो पियो वञे। भारत कूड़े बयानी ऐं बिना सबूत जे बुनियाद ते पाकिस्तान ते हमिलो कयो। पाकिस्तानी क़ौम न पहिरीं झुकी आहे, न ई अॻिते झुकंदी। असांजी शहादत जी आरज़ू ज़िंदगी खां वधीक आहे। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी चाइना मीडिया ग्रुप खे ख़ुसूसी इंटरव्यू चयाईं। छा हिकु मुल्क ॿिए मुल्क खे बिना सबूतनि जे चढ़ाई करे सघे थो? दहशतगर्दी जो मक़सदु तरक़ी खे रोकणु आहे। दुनिया जे समूरनि मुल्कनि खे मौसमियाती तब्दीली, वधंदड़ आबादी समेत केतिरा ई मसइला दरपेश आहिनि। पाकिस्तान ऐं चीन ज़िम्मेवार मुल्क आहे। चीन ऐं पाकिस्तान जी पहिरीं तरजीह माण्हुनि जी फलाह ऐं बहबूद आहे। चीन ऐं पाकिस्तान ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम जा ख़्वाहिशमंद आहिनि।